अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, मुस्लिम लीग नून जी हुकूमत जा 5 साल पूरा थियण वारा आहिनि। इन्हनि 5 सालनि दौरान जेका मुस्लिम लीग नून जी हुकूमत 2013 जे इलेक्शन में वाइदा कया हुआ, उन्हनि वाइदनि मां जेको सभिनी खां वॾो वाइदो जेको मुस्लिम लीग नून जी हुकूमत जो दावा आहे त असां लोड शेडिंग ख़तमु करण जो जेको आहे सो वाइदो कयो अवाम सां, ऐं लोड शेडिंग असां ख़तमु करण में कामयाबु थी विया आहियूं। हिन वक़्तु मुल्क जी ज़रूरतुनि खां बि वधीक बिजली मौजूदु आहे। उन खां सवाइ जेकॾहिं असां माशी मैदान में ॾिसंदासीं त मुस्लिम लीग नून ते केतिरा ई अपोज़िशन ऐं जा जेके पार्टियूं आहिनि उहे, ऐं प्लस माशी माहिर बि इहो चवनि था त मुस्लिम लीग नून जेतोणीकि जेका पिक्चर आहे उहा त बहितर नज़र अचे थी, पर मजबूरी तौर ते मुल्क माशी तौरु पोइ ते दिख थी वियो आहे। तमामु जेके कर्ज़ आहिनि से तमामु घणा वधी विया आहिनि। ताज़ो तव्हांजे साम्हूं आहे रुपए जो मुल्ह जेको एॾो तेज़ी सां घटिजी रहियो आहे, त उनजा मुल्की मईशत ते कहिड़ा असर पवंदा। नाणे वारो वज़ीर उहो हिन वक़्तु इश्तिहारी ॾुहारी करार ॾिनल आहे। नेब उनजा इंटरपोल वसीले रेड वारंट जारी करे उनखे पाकिस्तान आणण जो फ़ैसिलो करे चुकी आहे। नाणे वारे वज़ीर जी गैर मौजूदगी में मुल्की मामला कीअं पिया हलनि, ओवरऑल मौजूदा हुकूमत जा जेके दावाऊं हुयूं अचण खां अॻु में मुस्लिम लीग नून जूं, उहे केतिरे ताईं पूरियूं थियूं, कहिड़ियूं कामयाबियूं थियूं, कहिड़ियूं नाकामियूं थियूं, ऐं हाणे मुल्क जो जेको माशी मुस्तक़बिल आहे उहो कीअं थो नज़र अचे। इन्हनि सभिनी इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं अॼु हिन प्रोग्राम में। ऐं मूंखे जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। सर, तव्हांखे भलीकार, इलाही वॾे वक़्त खां पोइ वरी तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो। सर, मुस्लिम लीग नून जी हुकूमत साढा 4 साल असांखे मोटरवेज़ बि नज़र अचनि था, मेट्रो बसूं, हाणे ऑरेंज ट्रेन बि सुप्रीम कोर्ट इजाज़त ॾेई छॾी आहे, सी पैक बि पंहिंजी जाइ ते आहे। पर ॿिए पासे असां ॾिसूं था हुकूमत जे थी लोड शेडिंग कोन्हे, पर असां ॾिसूं पिया त इस्लामाबाद जहिड़े शहर में बि 4-4 कलाक मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लोड शेडिंग थिए पई। सिंध, बलोचिस्तान या पंजाब जा जेके देही इलाइक़ा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि फ़िलहालु नथा करियूं। त ओवरऑल नज़र छा पियो अचे? साढ़े उहो तव्हां कीअं ॾिसो था ॻाल्हि इहा, चवंदा आहिनि गिलास अधु ख़ाली आहे, के चवंदा आहिनि गिलास अधु भरियल आहे। उहो हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। ऐं मूं जेकी ऑब्ज़र्व कयो आहे या जेकी ॾिठो आहे या जेकी सिखियो आहे, इन मां सम्झां थो त हिननि जी कारकर्दगी हिकिड़ी ॻाल्हि आहे त अॻी हुकूमत खां बहितर रही। मतिलबु त उहो केतिरो बहितर रही, कीअं बहितर रही, उन ते वधीक तफ़सील ॻाल्हाईंदासीं। पर हिकु हिकु इशू त खणूं था। पहिरियों खणूं था लोड शेडिंग वारे इशू खे, छाकाणि इन ते घणे में घणो एम्फेसिस हिननि जो पंहिंजे तरफ़ां डे 1 खां वठी ॿिन्ही भाउरनि जो इहो ई हो त पावर पावर पावर, ऐं सी पैक में विया त बि पावर, सॼो वक़्तु इन ॻाल्हि ते लॻारा। ऐं उनमें उहो हिकु हद ताईं रुॻो कामयाबु थिया आहिनि त जनरेशन कैपेसिटी जेका आहे हुननि इंक्रीज़ कई आहे, नो डाउट। पर तव्हांखे यादि हूंदो, पाण जॾहिं बि ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं त मां इहो ई चवंदो रहंदुसि त जनरेशन जो असां वटि इशू कोन्हे। उन वक़्तु बि जॾहिं हे आया त बि ऑन पेपर जेका जनरेशन कैपेसिटी 23,000 हुई, जेका तव्हां डॉक्यूमेंट ॾिसो त 23,000 मेगावाट हुई, ऐं खपत जेका हिसा पोइ 23,000 ग्रास हुई, त नेट उन में 18,000-17,000 डिलीवरेबल हुई। ऐं उन जे करे पोइ उन आरे में हिननि खे मसइलो थींदो हुयो जो असल इशू हो ट्रांसमिशन जो, ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन जो इशू हुयो, ऐं जनरेशन जो इशू उन वक़्तु बि आउं चवां थो कोन हुयो। स्टिल आई गो बाय माई वर्ड। पर हिननि जेका सॼी इन्वेस्टमेंट कई, जनरेशन में कई, हालांकि हिननि खे मौक़ो हुयो त जेका नई इन्वेस्टमेंट कनि हा त उहा जेकर जनरेशन कनि पिया त वधि वधि 40% जनरेशन में कनि हा, ऐं 20 या 30% ट्रांसमिशन में अचिया, 30% डिस्ट्रीब्यूशन में अचिया। पर ॻाल्हि इहा थी त जेको वर्ल्ड बैंक सां 1991 जो एग्रीमेंट हो प्राइवेटाइज़ेशन जो पावर जो, ऐं जंहिंमें पोइ हिननि जनरेशन पहिरियों प्राइवेटाइज़ कई, पोइ यको इन आसिरे लॻा रहा त इहे असां डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ बि प्राइवेटाइज़ थींदियूं। ॿ टे दफ़ा फैसलाबाद ऐं लाहौर ऐं इस्लामाबाद जे लाइ बिडिंग जी ॻाल्हि बि थी, हिन जी स्टडीज़ बि थियूं, पर पोइ का बि ॻाल्हि अॻिते न हली सघी डिस्ट्रीब्यूशन वारी। उन करे न हलण करे छा थियो त उन में इन्वेस्टमेंट शाए रही, ऐं वापदा या जेके बि इदारा हुया, कंपनीज़ या गवर्नमेंट, इहो चयो त भई डिस्ट्रीब्यूशन में इन्वेस्टमेंट न कयो, छाकाणि प्राइवेटाइज़ थी वेंदी, पोइ प्राइवेटाइज़ ई कंदी। इहा ई ट्रेजिडी थी कराची KEC जे ज़माने में। त 1990 में 91 में गवर्नमेंट फ़ैसिलो कयो त KEC प्राइवेटाइज़ कबी। एशियन बैंक सां नेगोशिएशन बि थियूं, ॻाल्हियूं बि थियूं। पोइ छा थियो त गवर्नमेंट चयो त एशियन बैंक लोन कोन था वठूं पिया, असांखे इन जी जॾहिं कारपोरेटाइज़ थी वेंदी ऐं प्राइवेटाइज़ थी, उहे अची इन्वेस्ट, असां इन्वेस्ट नथा कयूं। पोइ छा थियो
त 90 वारो सॼो ॾहाको कराची वाज़ इन वर्स्ट सिचुएशन, सही लॉसिस कराची जा उन वक़्तु 39% ताईं पहुची वियो, छाकाणि इन्वेस्टमेंट न पई थिए। पोइ जीअं ई 2000 में प्राइवेटाइज़ेशन थी त हुननि आस्ते आस्ते अची इन्वेस्टमेंट कई ऐं 2010 में कराची वधीक बहितर थी वई सही ऐं लॉसिस बि घटिजी विया थोरो। ऐं हाणे हिन वक़्तु कराची मुंहिंजे ख़्याल में वन ऑफ द बेस्ट कंपनीज़ आहे जेके पाकिस्तान में छाकाणि जो पर इट टुक देम 20 years सही त प्राइवेटाइज़ खां पोइ बि 20 साल 15 लॻंदा। इहा ॻाल्हि कोन था सोचनि पिया। हिननि चयो त डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ प्राइवेटाइज़ थी वेंदियूं, इन्वेस्टमेंट न कयो डिस्ट्रीब्यूशन में। NTDC जी प्रोडक्ट हिन खे पंहिंजो इशू आहे जो नवनि पावरनि खे नवां पावर हाउस ॻंढनि या पुराणनि खे फीड कनि, उहो इशू पंहिंजे रहियो त हिन जे करे डिस्ट्रीब्यूशन में हिन जा इशू रहिया, जेका NTDC जा इशू रहिया। ऐं जनरेशन में हिननि चयो त ईज़ी गो सॉल्यूशन आहे, जनरेशन में विया। ठीकु, जनरेशन में विया त हिननि खे जीअं जीअं नवां पावर हाउस ईंदा विया त हिन वटि अञा सरप्लस वधण लॻी त हिननि छा कयो त हिननि कुझु पुराणा पावर हाउस बंदि कया जेके इनएफिशिएंट हुआ, जेके वापदा जा पुराणा लॻल आहे, उहे कुझु बंदि थिया। ॿी स्टेज ते हिननि जेके पंहिंजा जेके पावर हाउसिस हुया ऑयल वारा, इवन कोटदू, उन ते बि हिननि घटि कयो त फर्नेस ऑयल वारा हिननि हाणे तक़रीबन हिन जा जेके मेजर पावर हाउसिस हली रहिया आहिनि से घणो करे एटॉमिक एनर्जी वारा आहिनि, हाइडल आहिनि ऐं LNG ते आहिनि या कुझु गैस ते आहिनि। ऐं कोल तो त अञा नॉमिनल आहे, कोल जो त ख़ासि कोन्हे। त हिननि जे करे इन्हनि कोशिशि कई आहे बैलेंसिंग करण जी, पर बैलेंसिंग जेके थिए बि अथी त हिते बि जनरेशन साइड ते ऐं जनरेशन साइड ते जॾहिं थिए थी ऐं डिस्ट्रीब्यूशन कोन थी थिए, मालिकनि ताईं पावर कोन थो पहुचे, त अॼु तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में त जेका सियारे जे करे हूअं डिमांड घटि आहे त तव्हांजो 12-13 हज़ार तव्हांजी कंज़म्पशन आहे ऐं 16 हज़ार तव्हांजी जनरेशन के ऐं 24 हज़ार तव्हांजी जनरेशन आहे। 24 हज़ार मेगावाट जनरेशन कैपेसिटी थींदी कोन्हे नी, जनरेशन थींदी हुई जेका तव्हां डिस्ट्रीब्यूट कंदा न त जनरेशन त तव्हांजी थिए थी 12-13 हज़ार। हाणे इन जो निगेटिव इम्पैक्ट तव्हां कयो त पॉज़िटिव इम्पैक्ट इहो त भई सरप्लस अची वई, पर छाकाणि जो हिननि जेका लोड शेडिंग आहे असां कंडीशनल कई आहे, अनकंडीशनल न आहे। कंडीशनल इहा आहे त जिन फीडर्स ते 10% को वधीक आहे लॉसिस या चोरी उन ते थींदा, इन जे करे तव्हांजो हेस्को सॼे ते चोरी 10% खां वधीक आहे, सखर ते चोरी तबको वधीक आहे, कोयटा ते चोरी वधीक आहे, मुल्तान में लॉसिस वधीक आहिनि। त घटि में घटि 4 कंपनियूं ऐं पेशावर ऐं टेस्को, इहे 5 जेके कंपनीज़ आहिनि, इते त लोड शेडिंग ज़ीरो जो तस्वुर ई तव्हां नथा करे सघो, छाकाणि पॉलिसी उन ते नथी अचे। हा, मुल्तान लाहौर, गुजरावाला, फैसलाबाद ऐं हे इते पॉसिबल आहे त लोड शेडिंग न थिए। माना पंजाब लोड शेडिंग खां मुबर आहे तव्हां चई सघो था, आहे कोन, पर जेका हिननि जा सेंट्रल जेको हिननि डेफिनेशन जेको कयो आहे उन में सेंट्रल पंजाब खे मे गेट रिलीफ ऐं उन जो क्लेम करे रहिया आहिनि। मे बी तंहिंजे करे कंहिं हद ताईं इहो क्लेम जो राइट बि आहे, पर असां उनखे सही कोन सम्झंदासीं। लोड शेडिंग ख़तमु कोन थी आहे, मुल्क जे 2 भाङे 3 हिसे में लोड शेडिंग आहे ऐं ॿियनि हंधनि ते बि ज़ीरो लोड शेडिंग कोन्हे, घटिजी वई आहे। पर जीअं तव्हां इंट्रो में चयो त इस्लामाबाद में लोड शेडिंग जारी आहे, इन करे लोड शेडिंग जारी आहे। पर हाणे अचो हिन जे ॿिए इशू ते त भई लोड शेडिंग तव्हांजी थी रही आहे, पावर जी कंज़म्पशन तव्हांजी घटि आहे, जनरेशन कैपेसिटी तव्हां वधाए छॾी आहे, माना पावर प्रोजेक्ट तव्हां लाइन ते आणे छॾिया। हाणे इशू थींदो कैपेसिटी चार्जिस जो। हाणे छा थींदो, जेके पावर जी IPPs वारो इशू थियो न 90s में, तव्हां ॾिठो 95-96 में तमामु घणो सूरत हाल ख़राबु थी। नाउ वी आर लीडिंग टू वर्स्ट सिचुएशन, उन खां वधीक ख़राबु सिचुएशन। हाणे इहो अची वियो नेगेटिव पार्ट गवर्नमेंट जो, पॉज़िटिव पार्ट त थी वियो, जनरेशन बि थी वई, लोड शेडिंग हलो घटिजी वई। जनरेशन वारी ॻाल्हि जेका तव्हां अॻु में बि कंदा रहिया आहियो, त उन वक़्तु 2013 में असां जेके पावर हाउसिस हुआ उहे जेकॾहिं असां फुल उन ते कैपेसिटी ते हुया, पर उन चवनि पिया त आउटडेटेड थिया आहिनि, हिन जी एफिशिएंसी घटिजी वई आहे, इन खे ॿाहिरि कढणो आहे। ठीकु हो, सही ॻाल्हि, छाकाणि तेल खाइनि सवर रिप्लेस थियो त तेल जी मिसाल त गुडूअ जा यूनिट्स कुझु रिप्लेस थिया आहिनि, मुज़फ़रगढ़ वारे चवनि था बंदि कया अथऊं, ॿिया जेके बि पुराणा जेके पावर हाउस आहे, फैसलाबाद वारो हुयो, सखर वारो तेल बंदि थी वियो, ॿिया कुझु हैदराबाद में जामशोरो वग़ैरह, इहे त हिते कुझु हाणे फ़र्क़ु थो अचे। ठीकु, हाणे हिन में छा थियो आहे त इन जो जेको ॿियो नेगेटिव इम्पैक्ट जेको वधीक जेको आउं ॾिसी रहियो आहियां, इहो शुरू आहे गुज़िरियल साल खां वधीक शुरू आहे
त तव्हांजो कैपेसिटी चार्जिस तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं, छाकाणि जो जेके बि तव्हां नवां पावर हाउस आंदा आहिनि LNG ते आणियो या कोल ते आणियो, छाकाणि ॿिनि ते आया आहिनि न, हिकिड़ा LNG ते ॿिया कोल ते, त ॿिन्ही पावर हाउसिस जो टर्म्स एंड कंडीशन इहे ई आहिनि त तव्हां जेकॾहिं पावर न खपायो त तव्हांखे कैपेसिटी चार्जिस भरणी पवंदी। माना जेकॾहिं मुंहिंजी कैपेसिटी आहे त मां 1 अरब यूनिट साल में पैदा कयां, ऐं जेकॾहिं मूंखां तव्हां वठो था त 50 अरब मिसाल तौर जेका 100 अरब रुपयनि जो आहे त 50 करोड़ त तव्हांजा मिसाल कैपेसिटी जा थींदा, 50 थींदा फ्यूअल जा। उहो हर पावर हाउस जो पंहिंजो रेशो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां उन जो तव्हां नथा उहो इस्तेमालु कयो पावर हाउसिस त तव्हांखे 50 करोड़ त ॾियणा ई ॾियणा आहिनि, माना तव्हांजो सर्कुलर डेट वधंदो। त जेका मूंखे जेका ख़बर आहे तव्हांखे वधीक आई डोंट नो, उहो 650 अरब सर्कुलर डेट एज़ इट इज़ टुडे आहे। इन खां पोइ ॿियो प्रॉब्लम इहो थियो आहे त तव्हांजी रिफाइनिंग जेका रिफाइनरीज़ तव्हां जूं से चोक थियूं आहिनि, छाकाणि फर्नेस ऑयल तव्हां जेको प्रोड्यूस थिए थो उहो तव्हां एक्सपोर्ट कोन था करे सघो, छाकाणि जो तव्हांखे सब्सिडाइज़ करणो पवंदो। हिते तव्हां ऑल ऑफ सडन कंज़म्पशन बंदि करे छॾिया, उहो लॉस अदरवाइज़ हिकिड़ो ॿियो लॉस तव्हांखे इहो आहे, माना इकोनॉमी खे ॿ धक लॻंदा। हिकिड़ो हुते रिफाइनरीज़ जो बि इशू थींदो ऐं ॿियो फर्नेस ऑयल तव्हांजो सरप्लस थी वेंदो। टियों तव्हांजो इहो थींदो त तव्हांजा कैपेसिटी चार्जिस वधण जे करे इहो हिकिड़ो तव्हांजो नओं हिकिड़ो खातो खुली वियो जेको तव्हांखे अॻिते हली करे अॻिते हिट कंदो तव्हांजी इकोनॉमी। इहो वरी कंज़्यूमर ते वञी पवंदो बार, कंज़्यूमर ते इकोनॉमी ते बार, अल्टीमेटली ते इकोनॉमी ते बार थो पए। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार सां ॻाल्हि ॿोल पिया कयूं पाकिस्तान जी जेका माशी सूरत हाल आहे उन ते। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जिन आहिनि असां सां गॾु। साईं, पावर जी त तव्हां ॻाल्हि कई, ओवरऑल इकोनॉमी जी ॻाल्हि कयूं, जेको पाकिस्तान जो रुपयो रुगो डॉलर न पर दुनिया जी सभिनी करंसियुनि जी भेट में रोज़ बरोज़ किरंदो पियो वञे। असांजी हिकिड़ी इम्पोर्ट जेका बिल आहे उहो बि वधियल आहे। ओवरऑल जेकॾहिं असां यहाँ कर्ज़ु ॾिसूं त उहो ज़ाहिर आहे उहो डॉलर टर्म में ई कर्ज़ु वठूं था ऐं अदा बि करियूं था, त केॾो वॾो फ़र्क़ु पियो आहे इकोनॉमी ते। छा सूरत मुस्तक़बिल छा थो नज़र अचे तव्हांखे? इकोनॉमी में कुझु त नेचुरली थियणो हुयो, डिवेल्यूशन वॉज ड्यू, पर बेसिकली इट इज़ मोर मिसमैनेजमेंट। छाकाणि मिसमैनेजमेंट इन लिहाज़ को आहे त डे टू डे के लुक आफ्टर करण लाइ कोई माण्हू ई कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त तव्हां वटि को एंकर इकोनॉमी जेको एंकर तव्हां वटि कोन्हे हिन गवर्नमेंट वटि, ऐं का बि ख़बर कोन पए त डायरेक्शन एहसन इक़बाल थो ॾे या प्राइम मिनिस्टर ॾे या इसाक डार थो ॾे या कैबिनेट थी ॾे। छा हर इशू ते कंफ्यूजन उहो शुरू को थिए। एनर्जी जो क्राइसिस जो बि हिकिड़ो रीज़न इहो ई आहे जो कंहिं माण्हू असेस कई कोन सिचुएशन त हिकिड़ो माण्हू जेको असेस करे सघे। तंहिंजे करे पोइ हिननि वरी हल इहो कढियो त भाउ पावर मिनिस्ट्री अलॻि कयो, वाटर मिनिस्ट्री अलॻि कयो। हालांकि थियणो हुयो त एनर्जी मिनिस्ट्री अलॻि थियणी हुई जेका पावर खे तेल खे गॾे ॾिसे। जीअं मूं तव्हांखे चयो हाणे त पावर जे करे जेको आय जा प्रॉब्लम थिया, जेको सरप्लस जो प्रॉब्लम थियो, जेको PSO जो प्रॉब्लम थियो, ड्यूज़ जो प्रॉब्लम थियो, रिफाइनरी जी कैपेसिटी, सॼो हिकिड़े माण्हू ॾिसी सघे पियो। उहो माण्हू कोन्हे, उहो माण्हू अञा वधीक बाइफर्केशन करे छॾियऊं। माना हूअं जेका सिंक्रोनाइज़ थींदी हाइडल पावर जी, त पावर सॻियो हिकिड़ो माण्हू मिनिस्ट्री वाटर एंड पावर गॾु कंदो, डैम्स खे बि ॾिसंदो, हाइडल खे बि ॾिसंदो, पावर उहो बि हाणे कोन्हे, हाणे अलॻि अलॻि ॿई सेक्रेटरी थी विया। त इहो हिकिड़ो हिननि वधीक हिकिड़ो हिननि मैस क्रिएट करे छॾी आहे, नंबर 1। नंबर 2, त आउं चवंदो वेंदो दोस्तनि खे त भई 60 जे ॾहाके को वठी वेंदे 90 जे 60 वारो ॾहाको, 70 वारो, 80 वारो, कंहिं हद ते 90 वारो, 4 ॾहाका पाकिस्तान जी इकोनॉमी चइनि माण्हू हलाई। जंहिंमें मुज़फ़र महमूद जेके तव्हां MM अहमद चवंदा हुयो 60s में, उहो 70s में वसीम पंहिंजो AGN काज़ी साहिबु अची वियो, वसीम जाफ़री साहिबु अची वियो, ग़ुलाम इसाक़ ख़ान अची वियो। इहे 4 माण्हू आहे जेके इकोनॉमी खे ड्राइव कनि पिया, जेके वॾा फ़ैसिला कंदा इरिस्पेक्ट ऑफ गवर्नमेंट। मिसाल तौरु ज़िया जी गवर्नमेंट हुजे, तोड़े भुट्टे साहिब जी गवर्नमेंट हुजे, तोड़े बेनज़ीर साहिब जी गवर्नमेंट, मेन इकोनॉमी जा इहे ड्राइवर्स इहे हुया। ठीकु आहे, मुल्क में ख़राब हालतूं ईंदियूं रहियूं, थींदियूं रहियूं, पर देयर वर समबडी टू लीड इट। हिननि जे अचण खां पोइ या इन खां अॻु में जेका अॻी ज़रदारी जेका गवर्नमेंट आई, इन में एंकर पर्सन असां लॉस करे छॾियोसीं। इन करे इकोनॉमी में क्राइसिस
वधंदो वियो, मिसमैनेजमेंट वधे, छाकाणि जो को जवाबदारी न पियो करे न। हाणे बि जेकर तव्हां कैबिनेट में वेही ॻाल्हि कंदो पावर जे करे हर कुझु, भई मां त पावर पैदा करे छॾियो, बाबा तूं होॾे इंडस्ट्रियल ग्रोथ जी तूं वाच कई, तूं उहो वाच कई त तव्हांजूं टेक्सटाइल मिल बंदि थी रहियूं आहिनि, तव्हांजो पावर वेंदो काॾे, कंहिं सिंक्रोनाइज़ कयो त हीअ जेका तव्हां सीपीए खां अंध जे घोड़े ते अची करे तव्हां यकदमि हेतिरा हज़ार वठी था अचो पिया, इहे तव्हां कहिड़े मोड में था वठी अचो पिया, इन मोड जो कहिड़ा इम्प्लीकेशन थींदा, तव्हांजी इकोनॉमी जी ग्रोथ कहिड़ी थींदी, इहो पावर तव्हां कंज़्यूम कंदो या न कंदो, अहिड़ी काई ॻाल्हि कोन हुई। फॉरेन एक्सचेंज जी तव्हां ॻाल्हि कई, फॉरेन एक्सचेंज तव्हांजे ऑल ऑफ सडन गुज़िरियल 3 सालनि में जॾहिं को सीपेक जी इम्पोर्ट शुरू थियूं आहिनि, घटि में घटि $10 अरब जूं एक्स्ट्रा अबव इम्पोर्ट्स थियूं आहिनि सीपेक जे करे, सीपेक जे करे पर एनम इहे जेको इहे 3 पीरियड जेको गुज़रियो पहिरियां पोइ इन करे चवां त नॉर्मल जेका ग्रोथ इम्पोर्ट जी तंहिंखां इम्पोर्ट्स वधियूं आहिनि। ऐं रीज़न जेको आहे बेसिकली मशीनरी आहे, जंहिंमें पावर प्लांट्स बि अचनि था, रोड बिल्डिंग मशीनरी बि अचे थी, ॿी बि अचे थी। हिन गवर्नमेंट खे वॾो हिकिड़ो एडवांटेज मिलियो हो जेको ज़रदारी गवर्नमेंट को कोन हो, त तेल जूं क़ीमतूं 1/3 थी वियूं। तव्हांखे बि थोरो घणो फ़ाइदो मिलियो त 126 में अची 76 ते बीठो, अधु थी वियो, पर उन खां वधीक फ़ाइदो ॾेसि, पर गवर्नमेंट फ़ाइदो न ॾिनो, तंहिं हूंदे बि हीअ गवर्नमेंट उन जो वधीक फ़ाइदो न वठी सघी, उन एडवांटेज, माना इहो हिकिड़ो वॾो हिन ख़राबी कई। फॉरेन एक्सचेंज रिज़र्व हिन चयो त असां 20 अरब ते 22 अरब ते खणी वियासीं हफ़्ते या ॾेढ लाइ, पोइ डिप्लीट थियणु शुरू थिया, विया वञी सुकूक बांड ख़रीद करे आया। उहो बांड जेको आहे रेट इंटरनेशनल मार्केट में, इंटरनेशनल मार्केट में एॾो रेट आहे ई कोन, छाकाणि उते तव्हांखे बैंक जो रेट उते आहे 0 या 1%, माना तव्हां जेकर पंहिंजो सेविंग्स या को गवर्नमेंट बैंक में सिक्योरिटीज़ में पैसा रखे थी त 1% रखे थी, उन्हनि खे हे ॾेई आया आहिनि 5 ऐं 6% सुकूक बांड खणी आया। उहे बांड हिकिड़ा खणी आया, जॾहिं उहे बांड ड्यू थिया त वरी उन खे लाहिण लाइ ॿिया बांड खयूं, जेके हाणे 2.5 अरब जो बांड वञी वठी आया। इन्हनि जो छा थींदो त शॉर्ट टर्म्स आहिनि, इन्हनि जो इम्प्लीकेशन अॻिते हली करे यकदमि थींदो, रीपेमेंट थींदो। IMF जा कर्ज़ तव्हांखे जल्दी मोटाइणा पवंदा आहिनि, उहे तव्हांजा वापसि ड्यू थी विया आहिनि। सीपेक जूं इम्पोर्ट्स, ॿियूं इम्पोर्ट्स तव्हांजूं पाइपलाइन में आहिनि, उहे अची रहियूं आहिनि, मिसाल तौरु थरकोल आहे, कुझु मशीनरी अची वई आहे, कुझु अचण वारी आहे, इहे सभु पेमेंट जेके आहिनि तव्हांजी ड्यू आहिनि। माना त जीअं तव्हां ॻाल्हि कई त कर्ज़ बि वधी विया, पेमेंट जा शेड्यूल वधी विया, को माण्हू असेस करण वारो कोन हो सिचुएशन खे, 4 महीननि खां तव्हांजो फाइनेंस मिनिस्टर कोन्हे, तव्हांजो जेको प्राइम मिनिस्टर उहो पंहिंजे डे टू डे कम लाइ ही हैज़ टू विज़िट लंडन ट्वाइस अ मंथ या ट्वाइस अ वीक। हाणे इन मिसमैनेजमेंट में ब्यूरोक्रेसीअ में त दम रहियो कोन्हे, ब्यूरोक्रेसी एॾी मार खाधी आहे, ऐं न को ब्यूरोक्रेसी में मां भयां थो इन पाए जेको माण्हू वेठो आहे, जेको इन सॼे सम्झ खे सम्झी सघे। फाइनेंस जेको सेक्रेटरी तव्हांजो पुराणो हो, जंहिंखे 20 साल तजुर्बो, ही इज़ आउट, हलियो वियो, वकार मसूद हलियो वियो। हाणे तव्हां गुज़िरियल मतिलबु आहे त 3 महीननि में 3 फाइनेंस सेक्रेटरी आहे, इहो भले हलाए न हले। इहे जेके इश्यूज़ आहिनि, इकोनॉमिक अफेयर सेक्रेटरी कोन्हे, प्लैनिंग जो ॿियो सेक्रेटरी थियो आहे, मिनिस्टर प्लैनिंग, हाणे ख़बर कोन थी पए त सरताज अज़ीज़ आहे, अहसान इक़बाल आहे, किथे अहसान इक़बाल आहे। हाणे इहा जेको कंफ्यूजन आहे सॼी गवर्नमेंट जो, इन जे कम जी, इन सॼे गवर्नमेंट जी क्रेडिबिलिटी 4 सालनि जी 1 साल में ख़तमु थी वेंदी। जीअं हाणे तव्हां बिजली जे मामले ॾिसो न, क्राइसिस डेवलप थी रहियो आहे, अॻिते हली अञा क्राइसिस थींदो। तीअं हे जेको फॉरेन एक्सचेंज तव्हां ॻाल्हि कई, डॉलर डिवेल्यूएशन ॻाल्हि कई, डॉलर में ठीकु आहे, इम्पोर्टर चवनि था 126 ते खणी वञो, जेके एक्सपोर्टर आहिनि, बाबा एक्सपोर्टर तव्हां जेकॾहिं कंदो, पहिरीं ॻाल्हि तव्हां वटि सरप्लस कोन्हे, ॿियो त तव्हां जेकॾहिं एक्सपोर्ट कंदो बि, छाकाणि तव्हां हिन वटि जेको चांवर ऐं चमड़ो इहो जेको तव्हांजो आहे उहो तव्हां सॼो एक्सपोर्ट कयो था पिया, त उन में त बिजलीअ जो को वास्तो ई कोन्हे। बिजली जिते लॻे थी, बिजली ख़र्च थिए थी, टेक्सटाइल आहिनि, टेक्सटाइल तव्हां वटि सरप्लस कोन्हे, अधो टेक्सटाइल मिल तव्हांजूं बंदि थियण जी कंदी अचे, या सिक डिक्लेयर थियूं, त एक्सपोर्ट तव्हांजूं वधंदियूं कोन। जेकॾहिं तव्हांजो एक्सपोर्ट वटि त रॉ मटीरियल तव्हांखे 25% वधीक महांगो आणणो पवंदो न, त जेकर तव्हांजो एक्सपोर्ट वधी बि सघे त तव्हांखे फ़ाइदो त कोन थींदो। नंबर 1, नंबर 2, जेकर तव्हां डॉलर वञे थो त अव्हांखे मतिलबु त आईंदा घटि में घटि 4-5 महीननि में $5 अरब तव्हांखे रीपे करणा आहिनि, 5 महीननि में घटि में घटि में। के माण्हू 9 अरब चवनि था, मुंहिंजे अॻियो फिगर्स मां कंपेयर न कयूं, पर मुंहिंजे पंहिंजे अंदाज़ा $5 अरब, जंहिंमें कुझु सुकूक बांड जा पैसा आहिनि, कुझु IMF जा आहिनि, कुझु तव्हांजूं इम्पोर्ट्स जूं पेमेंट्स आहिनि। हाणे $5-6 अरब, माना तव्हां $600 अरब वधीक पे कया,
छाकाणि उहो डॉलर जेका तव्हां अर्न कयो था थ्रू टैक्सेशन आर थ्रू एनी अदर मैटर त उन लाइ तव्हांखे रुपी थो ॾियनि था माना तव्हांजो रुपी ते प्रेशर अञा वधीक पियो वधीक ते रुपी ते जॾहिं प्रेशर पवंदो माना या तव्हां बैंक बारोइंग कंदव या तव्हां नोट छापींदव माना इन्फ्लेशन वधी हिकिड़ो इशू कोन्हे न इहे सभु इशू करे गॾिजी करे डेस्क ते ॾिसणा आहिनि ऐं इहो एक्सपर्टीज़ खे ॾिसणा जेके बि इकोनॉमिस्ट मतिलबु असांजे स्कूल ऑफ थॉट जा आहिनि जंहिंमें डॉक्टर अशफाक हसन आहे या हफ़ीज़ पाशा आहे उहे त डूम्सडे सीनियर ठही वेठा आहिनि सर इहा ॻाल्हि केतिरे हद ताईं सही आहे जेको मुख़्तलिफ़ असांजा माइशी माहिर चवनि था त जीअं मुशरफ़ी दौर में शौकत अज़ीज़ जेसि ताईं वेठो हो तेसि ताईं ॾाढी ज़बरदस्त पिक्चर हुई इकानमी जी जीअं ई शौकत अज़ीज़ वियो त ख़बर पई त इहे त कूड़ा अंग अखर हुआ असल में त मईशत जो बेड़ो ॿुॾो पियो हिसाबदार वियो आहे त ॻाल्हियूं वधीक ज़ाहिर थियूं थियनि न अञा वधीक ज़ाहिर थींदियूं छा हिसाबदार थीनि त कोन्हे 3 महीननि में काफ़ी ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं बाय द टाइम इहा गवर्नमेंट वेंदी त मुंहिंजे ख़्याल में उहा ई वञी सिचुएशन बीहंदी जॾहिं हिननि टेक ओवर कयो त फॉरेन एक्सचेंज रिज़र्व $50 अरब आहे जिनखे पोइ हिननि $20 अरब नंबर 1 नंबर 2 सर्कुलर डेट 350 हाणे उहो 650 थींदो वॾो वॾो धकु जेको लॻंदो हिन गवर्नमेंट जे वञण खां पोइ तव्हां इम्पोर्ट एक्सपोर्ट जो तव्हांजो जेको गैप आहे तवाज़ुन जेको आहे सो तमामु वधी वेंदो अॻे त रुॻो 20-40 हो न मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहे सो 25-60 थी वेंदो इम्पोर्ट वधी रहियूं न उन खे तव्हांखे गैप खे बंदि करण लाइ तव्हां वटि रेमिटेंसिस अचनि था नथा अचनि आई डोंट नो केतिरा अचनि था उनखे तव्हां कीअं कंट्रोल कंदव करंट अकाउंट डेफिसिट वधी माना अगेन यू हैव टू गो टू IMF सर इहो केतिरे हद ताईं ॻाल्हि दुरुस्त आहे त गुज़िरियल 65 सालनि में पाकिस्तान जेतिरो कर्ज़ो वरितो ओतिरो कर्ज़ो हिननि 5 सालनि में वरितो आहे न उहो ईअं कोन थियो आहे गुज़िरियल 65 सालनि जो कर्ज़े जी ॻाल्हि हिकु लिहाज़ आहे त सही पर छा थियो आहे त जेके गुज़िरियल 2 गवर्नमेंट्स आयूं न उन ॿिन्ही जेको आहे सो पंहिंजो डबल करे छॾियो छाकाणि मिसाल तौरु जॾहिं मुशरफ वियो मां थोरो सवले आम माण्हू लाइ सम्झायां जॾहिं मुशरफ वियो त पर कैपिटा कर्ज़ु तव्हांजो 34,000 रुपया हुयो माना कर्ज़ु मां इहो ई थो चवां जेको इंटरनल डेट जेको डेफिसिट फाइनेंस आहे बैंकिंग सिस्टम उहो खणूं था असां उहो बि इंटरनल डेट आहे ॿियो जेको आहे तव्हांजो फॉरेन डेट आहे ॿई मिलाए थो मां चवां 34,000 हुयो जॾहिं ज़रदारी साहिब जी हुकूमत वई त उहो 68,000 हुयो डबल थी वियो हे जॾहिं वेंदा त 1,24,000 ते छॾे वेंदा डबल करे वेंदा तंहिंजे करे इहो तव्हां कंहिं ते बि इल्ज़ाम ॾेई सघो था त डबल थी वियो ऐं बिल्कुलु इन नमूने इहो नमूने त 4 टाइम्स वधियो त ॿई बोथ गवर्नमेंट्स आर द कर्पलेट हुन गवर्नमेंट जा पंहिंजा रीज़न्स आहे हिन गवर्नमेंट जा पंहिंजा रीज़न्स आहे पर हिन गवर्नमेंट ही इज ओवर एम्बिशियस CPEC जी मतिलबु त प्लान प्रॉपरली प्लान न करणु ॿियनि खे कंट्रोल न करे दिस गवर्नमेंट मिसमैनेज्ड बैडली मिसमैनेज हुन गवर्नमेंट बि पियो हिन गवर्नमेंट वधीक मिसमैनेज कयो आहे इन जे करे हिननि जा जेके हिकिड़ा टारगेट त पूरा थिया जेके पॉज़िटिव आहे पर उनखे जेको बैकअप सम्झ मिसाल तौरु तव्हां जनरेशन त क्रिएट करे वियो पर पुठियो तव्हां डिस्ट्रीब्यूशन न कई माना तव्हांजो फॉल्ट थियो तव्हां जेकॾहिं CPEC त साइन करियो पर CPEC जा जेके इम्प्लीकेशन हाणे अचनि था पिया डॉलर जो तव्हांजो वैल्यू जो प्रॉब्लम थो थिए पियो तव्हांजे इम्पोर्ट जो प्रॉब्लम थिए थो तव्हांजो बैलेंस ऑफ पेमेंट जो प्रॉब्लम थिए थो अॻिते करे तव्हां IMF ॾे वेंदव त CPEC तव्हांखे उन में थोरी बचाईंदो उहे जेके इशूज़ माना त उहो जेको आहे उहो उन हद ताईं वधीक ख़राबु छॾे वेंदा सूरत हाल ईंदड़ गवर्नमेंट लाइ जेका बि अचे मां सम्झां थो इट विल मोर डिफिकल्ट अगेन यू हैव टू गो टू IMF वधीक सख़्तियूं वधीक महांगाई आवाम वधीक परेशान चलो सर टाइम थियो हिकु ॿिए ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन साईं तव्हां ॻाल्हि कई त मुशरफ दौर खां डबल थी वियो PP दौर में वरी PP दौर जो जेको पर कैपिटा कर्ज़ हो उहो वरी डबल थी वेंदो हिन दौर में तव्हांजो नज़र जेके शयूं अचनि थियूं PP जो दौर ॾिसूं त असांखे को बि वॾो प्रोजेक्ट साम्हूं नज़र नथो अचे पर हीउ दौर ॾिसूं था त
हीउ जेको मेट्रो बसूं आहिनि या ऑरेंज ट्रेन उहा शुरू थिए पई, एॾा पावर हाउस लॻा आहिनि, उहे बि नज़र अचनि था। उन खां पोइ मोटरवेज़ जॾहिं 2013 में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई त 550-600 किलोमीटर हुआ। हाणे हुकूमत चए थी त जॾहिं असां वेंदासीं त 3000 किलोमीटर खां वधीक मोटरवेज़ हूंदा ऐं उनखां पोइ शाहराऊं, पोइ हीअ माना रोड रस्ता, त यानी कि हिननि कर्ज़ वरिता आहिनि त उहे नज़र अचनि था त कंहिं न कंहिं जाइ ते त वाक़ई लॻा आहिनि। त हीउ जेको तरक़ियाती कम आहिनि, पीपुल्स पार्टी या 5 साल हिन जी भेट करियूं त हिननि जी कारकर्दगी असांखे बहितर त नज़र ईंदी न? बहितर ईंदी, पर उनजी इम्प्लीकेशन पंहिंजे जाइ ते बि आहिनि न। ॾिसो न, जेकॾहिं सुवालु आहे त जेकॾहिं मिसाल तौरु जेकर हुन $3 अरब वरितो त उन एतिरी डिलीवरी कयूं या न कयूं, पर हिन जेकॾहिं 10 अरब वरितो त डिलीवरी थी सघे थो। हुननि 3 अरब में 1 अरब रुपए ख़तमु कयो, 10 में 3 अरब कया हुजो, पर नेट वरी बि इन्वेस्टमेंट थी, उहा इन करे इन्वेस्टमेंट थी जो मियाँ साहिब जो क्रेज़ हो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त थोरो घणो चाइना में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां क्रेडिट ॾियो त ज़रदारी साहिब जेके 16 ट्रिप्स चाइना जूं कयूं, स्पेड वर्क को करे विया। सीपेक यानी कि स्टार्ट करियो स्पेड वर्क चाइना सां करे, पोइ नालो हुनजो सीपेक ॾियो या कुझु बि ॾियो। छा गवादर पोर्ट जो बि मैनेजमेंट जेका हुननि पहिरियों ॾिनी हुनखे पंहिंजे सिंगापुर कंपनीअ खे, उहो वरी हिनखे ॾियणो कयूं ऐं गवादर ऐं काफ़ी ॻाल्हियूं थियूं ऐं काफ़ी, पर छा थियो जो पोइ बिकॉज़ ऑफ एनी रीज़न में बि हिसेपतीअ जी ॻाल्हि हुजे, चाइनीज़ आया कोन, त हिनखे काफ़ी कमु एडवांस में थियल मिलियल हो, तंहिंजे करे हिन जो एडवांटेज वरितो। नंबर 1 ॿी ॻाल्हि जेका हिन जेका ॻाल्हि ग़लति बि चओ सही बि चओ त हिन पंहिंजा टर्म्स से घटि डिक्टेट कराया। ही टुक एवरीथिंग ऑन द चाइनीज़ टर्म्स। तंहिंजे करे मां चवंदो सीपेक इज़ बाय द चाइनीज़ ऐं फॉर द चाइनीज़। हे जेकॾहिं पंहिंजो जेकॾहिं आउं सीपेक नेगोशिएट कया त पहिरियों हुनखे चवंदुमि मूंखे भाषा ॾियो, जेको सॼे मुल्क जे लाइ, सॼी उमिरि जे लाइ असांखे हिकिड़ो बून हुजे हा, जेको अञा ताईं हे कोन करे सघिया। छाकाणि जो गुज़िरियल 20 सालनि खां वठी एवरीबडी इज़ सिटिंग ओवर भाषा डेम, विच इज़ वेरी अनफॉर्चुनेट, जंहिंजा इम्प्लीकेशन तव्हां ॾिठा त हाणे जेको पाणीअ जी जेका शॉर्टेज थी आहे, रबीअ में जेका तबाही थी आहे, अॻिते हली अञा थींदी, तरबेला अञा घटिबो, सिंध खे अञा वधीक नुक़सानु थींदो। छा सिंध त तरबेला बि बेस पई करे न, सिंध जो स्टोरेज तरबेला आहे, तरबेला जेकॾहिं नथो भरिजे, तरबेला घटि थो भरिजे, सॼो नुक़सानु सिंध खे भरंदा आहियूं। पंजाब पंहिंजो नुक़सानु थ्रू डाइवर्टिंग रिवर्स, जेको पंहिंजो नेटवर्क जेको हुनजो ठहियलु आहे, हिकु दरिया में ॿिए दरिया में 3 दरिया, मंगला जा वारस बढ़िया। नंबर 1। नंबर 2, गुड आर बैड, हुननि खे 40 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ेर ज़मीन आहे, जंहिंजे करे हुननि ते एतिरो इम्पैक्ट न थींदो जेतिरो असां ते इम्पैक्ट थिए थो। तंहिंजे करे हिननि जो पहिरियों कमु हुयो, जेका बि गवर्नमेंट हुई, तोड़ ज़रदारी गवर्नमेंट हुई, दे शुड हैव गॉन फॉर भाषा। भाषा असांजे अॻिते लाइफ लाइन भाषा थींदी, ऐं पोइ थी सघे थो जेकॾहिं भाषा नथो अचे फाइनली त तव्हांखे कालाबाग ते कॉम्प्रोमाइज़ करणो पवंदो, छाकाणि तव्हां वटि अल्टरनेट कोन्हे। त इहे जेके इश्यूज़ आहिनि, त इन्हनि इहे इश्यूज़ कोन कया। तंहिंखां पोइ हुननि खे जेकॾहिं हिननि छा कयो, जेकॾहिं भई सीपेक तव्हांखे वठिणो हो ऐं चाइना खे तव्हांखे गवारदार ते रस्तो ॾियणो, त पहिरियों प्रायोरिटी त चाइना खे तव्हां गवारदार ताईं रस्तो त ॾियो न। 4 साल में तव्हां हुनखे त रस्तो ॾिनो कोन, तव्हां पंजाब जी डेवलपमेंट कई, माना बदनीयती। पोइ ठीकु आहे, देवर नेशनलिस्ट, दे आर शॉविनिस्ट पंजाबीज़। तंहिंजे करे ॿई भाउरनि जो पहिरीं कंसर्न इहा ई त सीपेक जे नाले में असां पंजाब डेवलप कयूं। हीअ जेके 1000 मेल जेकॾहिं में ठहिया आहिनि त पंजाब में ठहिया आहिनि। ऑरेंज लाइन 2.5 अरब जी अचे थी त पंजाब में अचे थी, उनजो केरु पे कंदो, किथों पे थींदो, उहो वरी अलॻि अज़ाब आहे। पर ॻाल्हि इहा थी त हिननि सीपेक में वधीक ज़ोर चाइनीज़ पैसो हिननि पंजाब में वधीक इन्वेस्ट कयो, बजाए इन जे त ख़ुदि जेको गवादर कॉरिडोर में ॾिनो आहे। गवादर कॉरिडोर अञा ताईं पूरो कोन थियो आहे। त इहा तव्हांखे मां हिकिड़ी बदनीयती ॾेखारियां। नंबर 1। नंबर 2, त जेके इनकम्पलीट ऐं बीमार प्रोजेक्ट हिन खे मिलिया उहे अञा ताईं बीमार आहिनि। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट वरी कास्ट वधी वई। नदीपुर हिननि बीमारी में कढियो, पर वरी बीमार थो थी पंहिंजो फ्यूल जो प्रॉब्लम आहे। नीलम झेलम कल्ह जो कूड़ो इफ़्तिताह कयो अथई, अञा पूरो कोन थियो आहे। त मेगा प्रोजेक्ट जेका हो बि न करे सघे, हिननि बि मेगा प्रोजेक्ट रोले छॾियो आहे, जेके जनरल आम जा। बाक़ी आहे मोटरवे, ऑरेंज लाइन, इंट्रस्ट आहे जिते हिनखे ईज़ी मनी हुई, उहे हिननि करे छॾिया। अनफॉर्चुनेटली तंहिंखां पोइ हिननि
कोल ते जेको एम्फेसाइज़ कयो आहे इहो अॻे इहो असांजे ॻिचीअ में पवंदो कोल जो जेको तव्हां छाकाणि दे आर ऑन इम्पोर्टेड कोल फ़िलहालु जेको बिन क़ासिम जो जेको इफ़्तिताह करे उहो इम्पोर्टेड कोल थिया हीअ जेको पंजाब में जेको लॻल आहे सो बि इम्पोर्टेड कोल थिया इन जा पंहिंजा इशूज़ थींदा अॻिते करे इहे प्रोजेक्ट तव्हांखे डिफिकल्टी ॾींदा त सर हिकिड़ी इन्वायरमेंटली बि ॾींदा हुन बि ॾींदा बाक़ी आहे LNG आहे LNG जा 2 प्रोजेक्ट आहिनि कंप्लीट कया आहिनि ऐं 3 जो वठी आया आहिनि LNG जी जेका हिननि जेका इम्पोर्ट शुरू कई हाणे इन में बि तव्हांजी नाकामी आहे त LNG जो सॼो कमु नवीद कमर साहिबु कयो सुप्रीम कोर्ट वरी हुनजे गिचनि में वेहिजी वई या त हे अहिड़ो क्लियर कोन आहे जंहिं जेकर सुप्रीम कोर्ट जेकर LNG नवीद कमर जे ज़माने में अची वञे हा उहो डील थी वञे हा फ्रांस सां थिया या कतर सां थिया त हिननि खे चङो पर इहे छा थियो इहे जेका पीपुल्स पार्टी जेका मुंझाइप वारी पॉलिसी न छाकाणि हुन में छा हो जो एवरीबडी वॉज लुकिंग एट 1 पर्सन इनके फ्री आहिनि मिसाल तौरु हफ़ीज़ शेख सां मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे वॾे में वॾो क्रिमिनल हफ़ीज़ शेख आहे जेके बि पीपुल्स पार्टी में ॻाल्हियूं न थियूं जंहिंजी घणी जवाबदारी हफ़ीज़ शेख ते आहे ऐं हफ़ीज़ शेख किथां गाइडेंस वठंदो उहा बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि हुई he even disobeyed the cabinet decisions he even disobeyed the prime minister decision माना he was looking somewhere else पर वर्ल्ड बैंक पे ॾिसे दुबई के पे ॾिसे या प्रेसिडेंट हाउस के पे ॾिसे वो पाण जी क्लियरिफाई करे बट आई कैन सिट विद हफ़ीज़ शेख एंड मेक हिम रिस्पॉन्सिबल त कुझु फेलियर ज़रदारी साहब जे ज़माने जा हफ़ीज़ शेख जा बि कया हुआ अच्छा सर ॾिसो हाणे कोल इम्पोर्टेड कोल जी ॻाल्हि करियूं या LNG जी उन लाइ छा इहो बि ॾिसबो आहे त इहो प्रोजेक्ट उन लाइ ज़मीन कहिड़ी आहे इन्वायरमेंट कहिड़ो आहे त इन्वायरमेंटली त कोल जा भई डिज़ास्टर इन्वायरमेंटली डिज़ास्टर आहिनि पर तकड़ ऐं पंजाब में करिणो आहे बाबा पंजाब में हे पंजाब में छा थी रहियो आहे हे जेको लाहौर में स्मॉग अची रहियो आहे इन जो डेवलपमेंट जो हिसो आहे न छाकाणि जो जेके हिननि जा जेके स्टील मिल जॾहिं बंदि थी आहे त हिन जी जेका स्टील इंडस्ट्री आहे उहा सॼी शेखुपुरा जे आसपास लाहौर शहर में स्टील इंडस्ट्री स्टील जूं भट्टियूं उहो उते थियो तंहिंखां पोइ हीअ जेका पावर हाउस जेके हाणे आयो इन जो इहो थींदो इंडिया में जेके पावर हाउस अॻिते हली करे पंजाब विल बी हेल इहो जेको स्मॉग जो जेको इशू आहे साल में 6 महीना तव्हांखे मारींदो त इहे ॻाल्हियूं सोचण जो कमु आहे इहे ॻाल्हियूं इदारा हूंदा आहिनि माण्हू हूंदा आहिनि प्लेनिंग कमीशन हिन गवर्नमेंट जी जेका वॾे में वॾी फेलियर जेका हुनजी मां हफ़ीज़ ते विझंदुसि त हिन जी मां एहसन इक़बाल ते विझंदुसि फेलियर जेको बि गवर्नमेंट जा फेलियर थियनि या जिते जिते गवर्नमेंट फेल थींदी ऐं थी रही आहे इन जो जवाबु एहसान इक़बाल ऐं प्लेनिंग कमीशन ऑफ पाकिस्तान न सर इहे प्रोजेक्ट जेकॾहिं उते पोर्ट कासिम या यानी कि पोर्ट जे भर पासे में लॻनि हा त ख़र्च बि घटि थी आहे हाणे कोल हुतां खां अचे थो पोर्ट खां हिते पंजाब या LNG जी पाइप लाइनूं हेॾा छिके अचनि साईं ट्रांसमिशन कोन्हे न उते लाइण त ट्रांसमिशन आहे ॾिसो न हे पोर्ट कासिम जो जेको इफ़्तिताह करे नी ट्रांसमिशन लाइ अञा कोन्हे अञा ताईं कोन्हे ट्रांसमिशन लाइन पोइ मटियारी थी मटियारी को हेॾी ईंदी ट्रांसमिशन हिननि खे जेका LNG मिली सा त हिन सौ सिधो विझी छॾी न सिस्टम में बिल्कुलु इनखे इहो फ़ाइदो थियो न LNG जा 2 फ़ाइदा थिया हिकिड़ो तव्हांजे CNG जे तौरु कमु अचणु लॻी ॿियो तव्हांजे हाणे पंजाब में जेके बाय एंड लार्ज जे लोड शेडिंग कोन्हे गैस जी फर्टिलाइज़र फैक्ट्रियूं तव्हांजूं हलनि थियूं त हिननि खे उहो शॉर्ट टर्म LNG जो फ़ाइदो त थियो न पावर हाउस हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी बट दे मेड इट इहो पीपुल्स पार्टी बि करे सघे पर अनफॉर्चुनेटली पीपुल्स पार्टी में को बि एंकर कोन रहियो ऐं हिननि में जेको हिननि जो इहे 5 साल इहे हुननि जे नाकामियुनि खे हिननि कामयाबु बणायो दे आर थिंकिंग अबाउट इट बाबा हे छॾे आया हुआ सी पे ॻाल्हायो हुआ इनखे कीअं खणिबो LNG जो रोलो पियो आहे असां कीअं कयो देवर वर्किंग ऑन दिस अनफॉर्चुनेटली असांजी पीपुल्स पार्टी में फेल थी हिन में प्लैनिंग में सफ़ा फेल थिया हिन जी बि प्लैनिंग पर हिन जी वधीक वॾियूं इन्वेस्टमेंट आहिनि वॾियूं ग़लतियूं आहिनि हुन जूं नंढियूं ग़लतियूं नंढो खीमाज़ो थियो हिन जूं वॾियूं ग़लतियूं वॾो खीमाज़ो तव्हांखे ॾियणो पवंदो हाणे अवाम लाइ पिक्चर कहिड़ी पई नज़र अचे टाइम आख़िरी आहे हिकिड़ो 2 मिंट अवाम छा तवक़ो रखे अद अवाम वेट एंड सी मूंखे का आई एम नो मूंखे का सिल्वर लाइन न आहे ॾेखारणी वी आर गोइंग टू डिफिकल्ट डेज़ तमामु घणा जेका बि गवर्नमेंट ईंदी दे विल फेस डिफिकल्ट डेज़ ऐं माण्हू ऑब्वियसली जॾहिं गवर्नमेंट डिफिकल्ट माण्हू ऐं माण्हुनि लाइ बि मूंखे का ख़ुशख़बरी कोन्हे बशर्ते कि जेकॾहिं अचे थी जेका बि गवर्नमेंट जेकॾहिं जे चवंदा होश के नाख़ून ले जेकॾहिं होश के नाख़ून ले त ठीकु आहे जेका हीउ जेको प्रोसेस हलियो आहे गुज़िरियल 2 गवर्नमेंट जो इट इज़ डिज़ास्टर फॉर फ्यूचर तो वॾी महिरबानी नाज़रीन साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं साईं का बि सुठी जेका तस्वीर आहे उहा मुस्तक़बिल जी न पिया ॾेखारीनि साईं जो चवणु इहो ई आहे त ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदा जेको मुस्तक़बिल में जेके ॿ हुकूमतूं रहियूं आहिनि 5 सालनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं हिननि 5 सालनि में मुस्लिम लीग नून जेके फ़ैसिला कया उन जा नतीजा आवाम खे भोगणा पवंदा ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदव इजाज़त अल्लाह भाई।